संगत अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अब्बा असा के दिसी मुंह बे तरफ फेरियो थई भला हाल हवाल न ठंदे छा ना इन ठोन का हाल हवाल ना है वठंदो बाबा छा असां ठोया आहियूं पुत्र जेको पाण ठोयो हूंदो आ न वो ॿियनि खे बि ठोयो सम्झंदो आ। अरे रे हाणे वरी के जाने नथी तेरे ड्रा तो जय न ढींगो ही ढेरी। अरे मां दर दर जो फकीर आहियां मुंहिंजो लॾो हमेशा पाॾे ते हूंदो थे तूं छा मुंहिंजो ढींगो ढेरी कंदे वांगण मुहा यार वॾो को ॼाड़ी पास आई वियो बाबा जॾहिं मां तो सां ॻाल्हायां ई नथी तो पोइ तूं हरू भरू मुंहिंजे ॾाटे में छो थो पई वञ बाबा वञी पंहिंजे कमकार जी कर तुंहिंजी ॿकरियुनि जे लाइ टारी ॿारी लाइ जो जे हरू भरू मुंहिंजो मीटर फेरायो वञ बाबा वञ हल दाओ हल यार मां त तोखे हिन ॻोठ में सभिनी खां वधीक सुरीलो सम्झंदोसि पर तूं त सफ़ा चट ठठींगो निकिते चुप ठक जूं त हलो हिन जो पाण वाटाला जे मानीअ ते गुज़र सफ़र हे वरी असांजी छा ख़िदमत कंदो खामखा परावा बोस्कीअ जा पटका ॿधी बीठो आहे मुहांडो लॻो बाबा सचो आई तोखे लगे तो ही असांजी खिदमत कंदो अरे इतना किथा छुड़ी आया है लगे तो हिननि जो ढींगो ढेरी करणो ई पवंदो तॾहिं वञी मुंहिंजी पचर छॾी गोराम ऐसा छा चयो जगह खाली कराए ॾींदो या न ख़बर खान कुझु कोन कंदो चाचे नवाब खे झाड़ी जी निड़ी दिल ते रखणी पवंदी झाड़ो बि ॾुखियो मल आहे मरंदो मरी वेंदो पर ईअं जगह मां न कढंदो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे चाचो नवाब बि वॾो डिंगो माण्हू आहे उनजे फटनि खां बि जगह खाली कराईंदो हिन जो मतिलब त फने खां सवाइ तव्हां ऐं चाचो नवाब मुड़ंदव कोन बेकार में वेठा आहियो चाचो नवाब जे तो का किरत हुजे बेकार आहे त मत पाड़े वारनि सां फॾा कंदा इहा ॻाल्हि सुठी न आहे जेकॾहिं चाचो नवाब कंहिं ग़रीब सां फॾो करे हा न त उनखे असां बि चऊं हा पर इहो झाड़ो पाण वॾो फॾाई आहे मलूक जी लिखत ते वतो फॾा कंदा इहा ई फिल्म सुभाणे असांखे गीचे में पवंदी ऐं तव्हां ज़बरदस्ती झाड़े खां घर खाली कराईंदव गोराम तूं पाण रेस सां मिली आहीं ऐं रेस बि इहा ई ॻाल्हि कई जगह जा कागज़ सही आहिनि हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे झाड़ो ईअं आसानी सां घर खाली न कंदो पर चाचो नवाब जे तो झाड़े खे घुराईंदुसि इज़त सां सम्झाईंदोमांसि जे सम्झी वियो त ठीकु आहे न त भॾो त भॾो जेसि ताईं तव्हां ऐं चाचो नवाब मुंहिंजी गीचे में फंदो न विझंदो तेसि ताईं तव्हां मां ठीको न कंदा गोराम खान जी बि गीचे में फंदो कोन पवंदो पर जेकॾहिं फंदो पियो न सिधो झाड़े जी गीचे में पवंदो निज़ाम सावण तव्हांजी दावत झली आहे चवे थो त राति अचे मोट मानी खाई वञो वाह जी दावत खाए भी तहां रुगो कुकड़ पुलाव पराठा कढ़ायूं कबाब हर शइ घुराइजो मां सां खाइण लाइ तयार आहियूं तव्हांजे लाइ पूरो छिलो कोराईंदुसि तव्हां रुगो इहो ॿुधायो त राति तव्हां ईंदव चाचा खुदू ॿियो असांखे कहिड़ो कमु आहे हा खुदू हा असां त हिते आया आहियूं रुगो दावतूं खाइण ॿियो वरी कहिड़ो कमु आहे असांखे मां सावण खे वञी थो ॿुधायां त निज़ाम राति दावत खाइण ईंदो भला खुदू ॾे त हाल हवाल इहो सावण खे इहो ख़्यालु कीअं अची वियो तो सावण खे असुल विल सम्झो आहे छा सावण तॾहिं मना वारो सही तॾहिं मना वारो हिकु चकर हुन सां मिलंदे न पोइ तोखे ख़बर पवंदी यार सुल्तान वारा त ॾाढा ॾिंगा माण्हू आहिनि छोकिरी बि असांजी अॻुवा थी वई परेशान बि असां वरी सुल्तान वारा धमकियूं बि असांखे था ॾियनि हाणे तूं ॿुधाए ख़ुदि न असां छा कयूं छा था चवनि चाचा खुदू ॻाल्हि ॻाल्हि ते बाबे जे सीने मथां बंदूक रखियो बीठा आहिनि उन्हनि सां मिटी करण खां जेके पहिरियों मूंसां सलाह करी आहे न त मां तोखे रोके छॾियां मूंखे बसि इहा ग़लती थी वई मां तकड़ में हुननि सां मिटी करे वेठुसि बसि हाणे दुआ कर न त हू मूंखे निपोड़े छॾींदा अलाह भलाई कंदो जॾहिं शहर वारी जगह वटि तुंहिंजे हवाले कई आहे त पोइ हिते छो रहणा ईअं शहर में मां बेज़ार बि थियां मूं अकबर खान खे चयो त शहर मां न रहंदसि हा जेकॾहिं तूं शहर वारे घर रही त भले रहो ही घर मुंहिंजो आहे ऐं मूं पंहिंजे हिसाब किताब सां ठारायो आहे इन करे हिन घर में
तुझे ला का बि जगह ना है। घर कंहिं बि ठारायो हुजे पर मूंखे अकबर खान हिन घर में रहण जी इजाज़त ॾिनी आहे। मां हाणे हिते ई रहंदसि। जेकॾहिं तोखे रहण हिते पसंदि न आहे त तूं भले ॿिए हंधि रहो। मुझे मुड़स जे मथा कब्जो करण खां पोइ हाणे मुझे हिन घर ते बि कब्जो कंदी है। मां इहो कॾहिं बि कोन थियण ॾींदसि। इन खां बहितर आहे त तूं पंहिंजे लाइ ॿियो को घर ताड़। बानो बेगम जिद न आहे, वरी बि मां अकबर खान सां राति ॻाल्हाईंदसि। जेकॾहिं ॻोठ में हू मूंखे ॿियो घर हथ थो करे ॾे त मां उते ई रहंदसि। हिन ॻोठ में तुंहिंजे लाइ को बि घर कोन्हे। तोखे शहर वापसि वञणो पवंदो। बानो बेगम मां शहर छॾे चुकी आहियां, हाणे त मां हिते ई रहंदसि। तूं हर वक्त अकबर जे मथां नज़र रखण थी चाहे, इन करे हिते आई आहीं न। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त मां हिते ई रहंदसि। दिमाग़ ही कम नथो करे त छोरी के दिलबर वारन अगवा कयो आहे या कहीं बे। अदा वॾा मां त चवां थो त न पोड़े ड्रम खे ॾियूं सटको, सभु सचूं कंदो। न अदा न, ईअं न कंदासीं। हिकिड़े ईअं कयोसीं त पोइ मूंखे रिश्तो केॾा मिलंदो? हाँ? अदा गुलू हींअर वरी तुंहिंजे लाइ केड़ी सेज सजाई पई आहे। चोरी लभे कोन थी, हिनखे निकाह जी लॻी आहे। अदा ॾींहं अॻे या पोइ दादली खे ॻोल्हे लाथासीं। जेकॾहिं इहो निभागो पोड़ो नाराज़ थी वियो न त पोइ दादली जो संग केॾा मिलंदो? असांजा लखे रुपया हड़प करे वियो आहे। जेकॾहिं हाणे सिधो नथो थिए न त वाहींदो मांसि कंध ते काती। अदा वॾा तव्हां मुंहिंजो एतबार कयो, छोकिरी अगवा कोन थी आहे। हिन पोड़े ड्रम गुम कई आहे। तेरे गुम कयो अथसि त पोइ जेकॾहिं तव्हां पोड़े खे सटको ॾियणु नथा चाहियो त न ॾियोसि, बाक़ी हिनजी CID करायो। ॾींहुं अॻे ॾींहुं पोइ पंहिंजी चोरी सां मिलण ज़रूर ईंदो। जीअं ई हुन सां मिले त पोइ विझूं मोचड़े में गन। वाह अदा वाह, इहा ॻाल्हि तो लख जी। असां मां को बि माण्हू जेकॾहिं हुनजे पोयां वियो त हुनखे शक पइजी वेंदो। अहिड़ो माण्हू पोयां छॾियो जो हुनखे शक न पए। अदा इहो कमु तव्हां मुंहिंजे मथां छॾे ॾियो। मां शमूअ खे बछ ॾेई थो छॾियां। ॾींहं ॿिनि में हक़ीक़त तव्हांजे साम्हूं अची वेंदी। तुंहिंजे लाइ इज़त आहे गुराम, पर हिन सौदे ते फॾो हले पियो। नवाब इहो सौदो करण खां पहिरियों घटि में घटि हिकु चकर असां खां पुछी त वठे हा। विठल जेकॾहिं तव्हां खां नाहे पुछो त हिन जो मतिलबु छा तव्हां असांखे जॻह कोन ॾींदव? जेकॾहिं असां जॻह जो कब्ज़ो ॾियूं हा त मलूक खे ई ॾेई छॾियूं हा। जॾहिं असां उनखे नाहे ॾिनो त पोइ तव्हांखे कीअं ॾींदासीं? मलूक में चाचा नवाब में फ़र्क़ु आहे मिठल। मलूक जी तव्हांखे मिनतूं करे थो न, तूं सोच हीअं असां तव्हांखे इलाज कंदासीं। तव्हांखे जेकॾहिं बंदूक हणी आहे न त पोइ हणी वञिजो मूंखे। विठल मसइले खे वधाए न, ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल थिए थो त बहितर आहे। छा जूं ॻाल्हियूं? जेकॾहिं तव्हां कूड़ी लिखत खणी अची असांखे ॾेखारींदव त छा असां मञीदासीं छा? इहा त असांखे बि ख़बर आहे तव्हां इज़त सां जॻह ख़ाली कोन कंदव। त पोइ जेको ज़ोर लाहिणो अथव न लाहे वठिजो। हिकिड़े जा गुॾा असां बि न आहियूं जो तव्हां चवंदव असांजे घर ख़ाली करे वेंदासीं। गोराम न मिठल खे ॾाढी मगी आहे। साउती मिठल खां असां कॾहिं बि घर ख़ाली कोन कराए सघंदासीं। गोराम इहो कमु पाणे चाचा नवाब कराईंदो। ॾिसूं था कीअं थो मिठल जॻह ख़ाली करे। बाबा कोड़ा अॼु ॿुधा तुंहिंजे लाइ छा वठी अचूं? अरे छा वठी ईंदे? ठहियो हाणे ठहियो। निभागा पाण वतन बुखुनि ते वेला कटींदा, असांजे लाइ वरी छा वठी अचूं? अॼु जॻह जा मलूक खे पूरा 5 लख रुपया मिलंदा। 5 लख? 5 लख? इहो मलूक? हा मुंहिंजी राणी 5 लख 5 लख। अरे भगल घड़ा जी मुझे साले सामो न त न कढी है। भला खिल भोगते का पाबंदी लॻल आहे छा? या मां तो ई साल खे भॼाए थो वञा जो पाबंदी हणंदे? अरे रे जे तूं नानी साणी खे भॼाईंदे तूं उनखे पुछंदे तो में त साहब कोन्हे। अरे तूं जेको भॼण सम्झी थो न उहो न आहे। बस हाणे बस घणी थाप कयव? मुंहिंजी राणी मां थाप कोन थो कयां, तूं जो भलो थो कयां। हिन कमज़ोर सां केतिरो वक़्तु रहंदी? अरे तू तो घर में रहण जे लाइक ही नहीं सफा। हिन मां तकड़ न कर, हिनखे जाम पैसा मिलण वारा आहिनि। तूं खणी अचे पाण में वंडे वरछे खाऊं पोइ तूं ई कढी छॾींदासीं। पोइ सही तोखे हिसो बि मिलियो आहे। छा जो हिनखे हिसो ॾींदई? मां जो पको शायदि आहियां। जेकॾहिं पैसा न ॾींदो न
शादी ता फ्री में मास हिन के रुपयो कोन मिलो दो मां निजाम खे दावत ॾेई आयो हां तव्हां शहर वञो वञी को गोश्त मच्छी पलो वठी अचो त हुनखे खारायूं ख़बर त ॾे ख़ुदि असांजे घर में मिनिस्टर तो अचे या हेॾा ताम तयार करायूं जो हुनखे ताम खाराईंदासीं न त उहो हिरकी पवंदो पोइ त इहो निभागो निज़ाम रोज़ हिते भॻो बीठो हूंदो संग बि न मिले ऐं असांजी तबाही बि थिए मां त न करे चवां थो दाल मानी खणाए रवानो कयोसि जीअं ॿीहर इहो हेॾा जो रुख ई न करे अदा पोइ तो बि रिश्तो कढियो आहे भाॼाई मां पाण निभागे खे भॼाइण चाहियां थो यार तो जी ॻाल्हि त असांखे सम्झ में ई कोन थी अचे सावण वरियाम का ॻाल्हि ॿुधे ई कोन थो त पोइ दावत ॾियण में कहिड़ो फ़ाइदो निज़ाम खां असांखे इहा ख़बर पवंदी आख़िर उन छोरी जो थियो छा जेकॾहिं हू संग ॾे त छा तूं दादलीअ सां शादी न कंदे बाबा कुल्लू ऐं सुल्तान वारनि जी ज़िद जे करे मां दादली सां निकाह ज़रूर कंदुसि पर हा जॾहिं गौराम सदोरी खे तलाक ॾिनी न पोइ मां हुन सां बि शादी कंदुसि ठीकु आहे तुंहिंजो इहो शर्त असांखे मंज़ूर आहे इन बवा खे को ॿियो माण्हू लधो ई कोन जो हिन कारे पटके वारे नवाब सां वञी सौदो कई ये हाणे कोन मुड़ंदई ॾिसजाए वेठो हाणे ये घर में गिरंदा ओ ॾिजाए न तूं पाण मुंहुं बाबा तो त मूंखे हिन ॻोठ में रहण जे क़ाबिल ई न आहे छॾियो दिल त चए थी त जेकर कॾहिं मोह करे हलियो वञा या पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾियां यार मिठल मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे मां अॼु बि कसम थो खणा त मूंखे हिन मलूक हिकिड़ो रुपयो बि नाहे ॾिनो इहो हिन बाबू मूंसां ठगी पियो करे बाबा हाणे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध जेकॾहिं तूं पाण पंहिंजे हथनि सां पंहिंजी शइ कंहिंखे लिखी ॾींदे त पोइ ॿिए कंहिंजो कहिड़ो ॾोह ॿुधाए यार मां त तव्हांखे मिड़ई बेवकूफ़ बनाइण जी कोशिशि कई पर हिन ॻाल्हि अचे मुंहिंजो घाटो वरतो हाँ तो पंहिंजे घर वारनि खे बेवकूफ़ ते कयो आहे शर्म कोन थे आहे कुदरत अथई मथां कुदरत अथई उन्हे वरी तोखे अहिड़ो बेवकूफ़ कयो जो हाणे पंहिंजो बूथ वेठो कुटी वाह 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 मूंखे त हाणे तोते अफ़सोस थो थिए तूं त पंहिंजो पाण खे वॾो अकाबर सम्झंदो आहे ऐं इहो सम्झंदो आहे त अकुल कुली माया सॼी दुनिया जो अकुल मूं वटि आहे पर इहो मलूकड़ो तुंहिंजो ढींगो ढेरी करे हाणे वते तो तोखे या आगुरनि ते नचाईंदो भले मलूक हवा में उॾरे फड़कियूं हणी दंग करे पर जॾहिं मुंहिंजो वारो आयो न त हिन मलूक जे निड़ीअ में हथ विझी कंदोसांसि ढींगो ई ॾेरी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सगत जो त ख़बर अॼु न छमू खे कीअं गॾायो अथव गोया मां असां पाण में हाणे ठाव करे छॾियो आहे छो छमू भला थकिजी पियो छा वरिया मां दुश्मनी में छा रखियो आहे रबन कुछ ॾींहं अॻु शमू दोसूए नवाब वारनि सां गॾु हुयो किथे ईअं त न आहे जो हिनखे पढ़ाए असांजे पोयां मोकिलियो अथनि असली गुज़ार त तो भॻी आहे शेरल हा शमू असां जूं पाड़ू पटण जे लाइ त न ई आयो इहा मुनाफ़क़त मूंखां न पुॼे वरियाम जेकॾहिं मुंहिंजे मथां एतबार न आहे त एतबार वठी सघो था अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे शमू एतबार तोखां कोन वठंदासीं जेकॾहिं तूं सिधो हलंदे त असां बि सिधो हलंदासीं पर जेकॾहिं तूं टेड़ी कई त असां बि कुते जे पुछ जी आहियूं अलाह ई न कंदो जो असांजे विच में ॿीहर नफ़रत जनम वठे अलाह भलाई कंदो जे सची दिलि सां हिते आया आहियो त हिते तव्हांखे मोहबत ई मिलंदी दिलबर खे ॿाहिरि वठी जी साहब सूबेदार साहब दिलबर जेको कुझु ॻाल्हाइणो अथई न मूंसां ॿाहिरि अची ॻाल्हाए अदा कोशिश कजां कभी मां तो कजो मां कोशिश कंदुसि पर मञे बि न नथो मञे न त तूं निकिरी वञ ॿाहिरि हूंदे त मुंहिंजो बि बिलो कंदे
एतबार साहब असां ॿिन्ही मां 3000 ॾियोसि न दिलबर न 30 न 40 वठंदो सां हिन वक़्तु मूंखां सिर्फ़ 3 थी सघनि था बाक़ी 10 जो बंदोबस्त करे वठ न सूबेदार साहब ॿाहिरि वञण खां पोइ बंदोबस्त थी सघंदो न 30 ॾे तो मां हथ कढां थो बाक़ी 10 ॾेई पंहिंजे भाउ खे छॾाए वञा मूं मथां एतबार कयो तव्हां सां ॿिन्ही में हथु कढो बाक़ी 10 बि मां तव्हांखे 2 ॾींहंनि अंदरि ॾेई वेंदुसि सूबेदार साहब हिक ॿिए में कमु पवंदा रहंदा हिक ई जूझ आहियूं लिखी त कोन ईंदासीं न ठीकु आहे तुंहिंजे मथां भरोसो कयां थो पर 2 ॾींहंनि जे अंदरि बाक़ी पैसा ॾेई वञा किथे आहे नवाब खान हुनखे चओ त असांखे 5 लख रुपया ॾे बसि पेर हटायूं 5 लख हेॾे छाजा 5 लख जगह जा बाबा ॿियो वरी छाजा जगह कहिड़ी जगह जाड़े वारी जगह जंहिंजा तव्हांखे कागज़ बि ॾिना आहियूं जाड़ो जगह खाली नथो करे तोखे पैसा किथां ॾियूं पोइ जेकॾहिं जगह खाली नथो करे त असांखे पंहिंजा कागज़ त मोटाए ॾे न बाबा हुनखे वापसि ॾियूं आहे पर मां त कागज़ ई फाड़े छॾी छा कागज़ फाड़े छॾी 12 लख जी हुन में लिखत हुई ऐं कूड़ी लिखे कागज़ कीअं कम जा ई न हुया मलूक हिन त असांजा कम ई लाहे छॾिया कूड़ थो हणे हिननि कागज़ फाड़िया न आहिनि असांखे रुगो ठकनि था दोस्तो हिनखे पाथर हणी तो रवानो कर जीअं ॿीहर हितां जो रुख ई न कर अरे हलो हितां मस्त पर थी आहिनि पैसा वठणा अरे चुप बाल्टीअ मोहांडरा कीअं कीअं पेर ड्राहियूं असांखे 5 लख रुपया खपनि या वरी असांखे गोराम जगह जा कागज़ ॾे ॾिसोन छा था इहो तव्हां सुठो नथा कयो हिन मलूक सां मलूक जी बि मल न ॾिठी अथव अरे छॾ चवण खे चयो मां निकिर निकिर मां चवां थो यहाँ ते बिठाओ करो था करो मलूक पेर ॾा हाणे पता त लॻे पेर ॾा अलाए कीअं था पेर ड्राहियूं असांखे 5 लख खपनि जगह जा वॾा आया आहिनि असां खां पैसा वठण छोकी 5 लख हिननि खे इहा ख़बर ई न आहे त चाचा नवाब नांगनि जे ॿिरनि में हथ विझंदो आहे